मानवारा दोस्तों, जॾहिं बि असां डिसंबर महीने खे यादि कंदा आहियूं त डिसंबर महीनो शाइरनि ऐं अदीबनि जे जनम ॾींहुं ऐं फोतकिन सां ॻंढियल आहे। सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर जंहिंजो जनम सोबोदेरो में थियो, दुनिया उनखे तनवीर अब्बासी जे नाले सां सुञाणे थी। डॉक्टर तनवीर अब्बासी 7 डिसंबर 1934 ते पैदा थियो ऐं 25 नवंबर 1999 ते ई फ़ानी दुनिया छॾे वियो। डॉक्टर तनवीर अब्बासी ज़िंदगीअ जे आख़िरी इंटरव्यू में चयो त ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे, हीअ दुनिया ख़ूबसूरत आहे, मां अञा जीअण थो चाहियां। इस्लामाबाद हिकु अस्पताल में साईं लालणू करे विया हुया ऐं तनवीर अब्बासी जी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ हवाला आहिनि। हू हिकु शाइर हुयो, अदीब हुयो ऐं सिंधीकार हुयो, यानी तर्जुमे निगारी में हुनजो तमामु घणो रोल आहे, कंट्रीब्यूशन आहे। तनवीर साहब जो जेको पहिरियों किताबु आहे शाइरीअ जो, उनखे दुनिया रॻूं थियो रबाब जे नाले सां यादि करे थी। उन खां पोइ शेर आहे, शेर ॿियो हुनजो किताबु आहे। सिज तिरी हेठां हुनजो टियों किताबु आहे। ऐं तनवीर अब्बासी जे गॾियल शाइरीअ जे मजमूअ खे तनवीर जे नाले सां सॾियो वञे थो। ऐं उन खां पोइ साईं जो जेको आख़िरी किताबु आहे साजन सूंह सुरत, जेको प्रॉबेबली 1996 में आयो। डॉक्टर तनवीर अब्बासी बुनियादी तौर ते ग़ज़ल जो शाइर हुयो, पर हुन गीत बि लिखिया आहिनि, हुन नज़्म बि लिखिया आहिनि, नसरी नज़्म बि लिखिया आहिनि ऐं हुनजी शाइरी में किताब आहिनि। हुनजी शाइरी ॾाढी बहितरीनु आहे ऐं तनवीर साहब हाइकोस बि लिखिया आहिनि, हाइको बि लिखियो आहे। ऐं हुन सां गॾोगॾु तनवीर साहब जेका ख़्याल आहिनि ॾाढा बहितरीनु आहिनि, शानदार आहिनि, सुहिणा आहिनि, वणंदड़ आहिनि। मिसाल तौरु तनवीर साहब चवे थो, न को हू सॾे थो न को मां वञा थो, न को हू सॾे थो न को मां वञा थो, मगर पोइ बाहे तालुक मञा थो। हयाती हिकु अहिड़ो प्यालो हथ में, न को पी सघां थो न को मां वञा थो। तनवीर जी शाइरी ज़माने जी शाइरी आहे, जदीद ज़िंदगी जा अक्स आहिनि। मिसाल तनवीर साहब चवे थो, बत्ती न ॿार अंगण जी, चोॾींहं जो चंड चमके थो। अञा त राति जा 12 थिया आहिनि, तोखे लॻी आहे यार वञण जी, चोॾींहं जो चंड चमके थो। तनवीर साहब जी शाइरी में अमुन, आलमी भाईचारो, इश्क, मोहब्बत, सिक ऐं धरतीअ सां जेका वाबस्तगी आहे उन जा मौज़ू बेशुमार मिलनि था। तनवीर साहब जो सिंधड़ी मुंहिंजा सारा ॻोढ़ा तुंहिंजा आहिनि। तनवीर साहब जॾहिं LMC में पढ़ंदो, जेका लम्स जे नाले सां आहे जाम शुरू में, त उनजी एज 22-23 साल हुई। त उन में हू जेको आहे विलियम वर्ड्सवर्थ प्रीफेस टू लिरिकल बैलेट्स जेको आहे उनजो तर्जुमो करे थो पियो, मुराद अली बिरदा साहब सां गॾु, सुरीलनि गीतनि जो बुहाग जे नाले। उन खां पोइ तनवीर साहब बुनियादी तौर ते हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जंहिंखे सिंधी समाज, सिंधी ॿोली कॾहिं बि नथा विसारे सघनि। वी आर प्राउड ऑफ तनवीर अब्बासी। तनवीर साहब असांजो असासो आहे, विरसो आहे। तनवीर साहब ॿोली जी ख़िदमत कई। तनवीर साहब शाइरी सां गॾोगॾु वॾे क़िस्म जो आला पाए जो मुहक़िक़ हुयो। शाह लतीफ़ सरकार ते जिन मुहक़िक़नि वॾो कमु कयो आहे उन में गुलबख्शानी साहब आहे, डॉक्टर बलोच आहे, अलामा काज़ी आहे, शहवानी साहब आहे। पर तनवीर साहब जंहिं रुख सां कमु कयो उहो ॾाढो मुनफ़रिद ऐं नुमाया हो। हुन शाह जी मौसीक़ी जे हवाले सां कमु कयो, हुन शाह जे शाइरी में रंगनि जो अभ्यास जे नाले सां हुन ॾाढा मुनफ़रिद ऐं हसीन ऐं सुहिणे क़िस्म जा जेके आहिनि उहे मिसाल ॾिना। शाह जी शाइरी जो आशिक़ हुयो। उन सां गॾोगॾु तव्हां ख़ैरपुर यूनिवर्सिटी में जेका सचल चेयर आहे उनजो बानीकारनि मां तनवीर साहब आहे। तनवीर साहब ख़ुश ख़ैरमुंद इस्मानी जे कलाम खे नए ऐं जदीद अंदाज़ में जेको आहे रोशनास करायो, इंट्रोड्यूस करायो ऐं उन ते तफ़सीली तरीक़े सां लिखियो। उनखे अलावा नानक यूसुफ जो कलाम आहे, ख़ुश ख़ैरमुंद इस्मानी साहब जो कलाम आहे। खोड़ सारा जेके हिन जा आहिनि माना कम जिन खे साराह लाइक़ु आहिनि। ॿियो तनवीर साहब जो जेको बुनियादी कमु आहे उहो आहे त हुनजा जेके न तर्जुमा आहिनि। वियतनामी नाविल आहे जे मारिया न मौत, उनजो हुन तर्जुमो कयो। फ्रेंच शाइरी हुन पढ़ी ऐं फ्रेंच शाइरीअ मां हुन तर्जुमा कया। तनवीर साहब फारसी, सिंधी, अरबी, अंग्रेज़ी, सराइकी, उर्दू ॿोलियुनि जो माहिर हुयो। ॿोली गिलाट खणी जंहिंखे चइजूं, ॿोलियुनि जो माहिर हुयो। लिंग्विस्टिकली उहो ॾाढो एडवांस्ड हुयो। पाण बुनियादी तौर ते मेडिकल ऑफिसर हुयो। हुन सॼी ज़िंदगी इंसानी ख़िदमतुनि कंदे गुज़ारी। तनवीर साहब जी शाइरी जा मशहूरु कलाम जेके फ़नकारनि ॻाया आहिनि, आबदा परवीन उनखे ॻायो आहे, आओ असां वटि वे घड़ी कनि वे, या जेको आहे
डासी यखड़न वारा माण्हू जाड़ियुनि भिरुअनि वारा माण्हू मुंहिंजी हयाती मुंहिंजो जियाबो आहिनि तो प्यारा माण्हू। हाणे कहिड़े क़िस्म जी सादी ॿोली आहे, सलूणी ॿोली आहे, प्यारी ॿोली आहे। ऐं तनवीर साहब खे जेको आहे बरकत भट्ट बि ॻायो आहे ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां। केॾो सुहिणो अंदाज़ आहे बरकत अली जो जेको हुन ॻायो, तुंहिंजी महफ़िल में अचणु थो चाहियां, तुंहिंजो दीदार करणु थो चाहियां, को पथारे न पथारे दामन मां त लुढ़क आहियां किरण थो चाहियां। तनवीर अब्बासी असांजी ॿोली जो सरमायो आहे। तनवीर असां वटि जीअरो आहे किताबी सूरत में, हुनजा लफ़्ज़ ख़ुशबू वांगुरु फैलियल आहिनि। ऐं जेसिताईं हीअ ज़िंदगी हूंदी तनवीर अब्बासी असांजे दिलनि ते हुकुमरानी कंदो रहंदो।